सूह जी राणी ऐं ख़ूबसूरत आवाज़ जी मालिक नाले वारी ॻाइणी फ़ाइज़ा अली जे ईद एल्बम जी तैयारी ख़ान साहब इरफान समो जी ऑडियो लैब स्टूडियो ट्रेड टावर कराची में जारी है। ॻाइणी फ़ाइज़ा अली जे एल्बम की तैयारी जे मौके ते इन वक्त दिलचस्प सूरत पैदा थी वई जॾहिं संदसि मधुर आवाज़ ते नाले वारो मौसीकार ख़ान साहब इरफान समो ऐं ॿिया मौसीकार झूमण ते मजबूर थी विया। संदन हयल झूमरिन खे कैमरा जी अख में महफ़ूज़ कयो वियो, जिते फ़ाइज़ा अली पाण भी वाह वाह चवण खां रही न सघी। फ़ाइज़ा अली ईद एल्बम की तैयारी के सिलसिले में एसआर प्रोडक्शन जे छटरी हेठ ख़ान साहब इरफान समो जी ऑडियो लैब में ईद लाइ गाना रिकॉर्ड कराया। इन एल्बम की सिलेक्शन वहीद चांडियो कई है, जॾहिं प्रोड्यूसर शाहिद राहू जो है। शाइरन में वहीद चांडियो, आफ्ताब जुनेजो, मुज़फ़र चांडियो, फयाज़ तहीम, अनवर मेहड़ाई, अयाज चांडियो, आज़ाद ख़ालिद चांडियो, इम्तियाज़ झत्याल, सजन मसण, मोहम्मद बख्श जाफरी, असगर खोसो, जोनी भुट्टो, इनायतुल्ला कुंबर, सलीम खोसो, शहदाद कोटवारो, यासीन राजू, मौलाई मुनीर काकेपोटो, वज़ीर चन्नो, असगर शाबरानी शामिल हैं। याद रहे त शादी बैद भी नाले वारी ॻाइणी फ़ाइज़ा अली जा लखे परस्तार आहिनि, जेके ईद एल्बम जो शिद्दत सां इंतज़ार करे रहिया आहिनि। ईद एल्बम तैयारी के आखिरी मरहले में आहे, जेको जल्द एसआर प्रोडक्शन तरफां जारी कयो वेंदो। असां हिकु भेरो ॿीहर नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त नाले वारी ॻाइणी ऐं सूहराणी फ़ाइज़ा अली जे ईद एल्बम की तैयारी ख़ान साहब इरफान समो जे ऑडियो लैब में ज़ोर शोर सां जारी है। फ़ाइज़ा अली जी मधुर आवाज़ ते ख़ान साहब इरफान समो समेत मौसीकार पण झूमी वञण ते मजबूर थी विया आहिनि।